जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं। कोयटा समेत बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। ओथर वेझो खांटा नदी में वॾे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। बरसाती वहकिरे में सांगड़ वासी 37 माण्हू बि फाथल आहिनि। इमदादी कार्रवाइयुनि जो सिलसिलो बि जारी आहे। ज़िले पशीन में बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 4 ॿारनि समेत 7 ॼणा फ़ौत थी विया। सॼे ज़िले में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि फ़ौतुनि जो अंगु 56 थी वियो आहे, जॾहिं त 48 ॼणा ज़ख़्मी आहिनि। कोयटा में आज़ाद बलोच असांखे जॉइन कयो आहे। आज़ाद, छा सूरत आहे कोयटा ऐं भरपासे में? हाँ जी बिल्कुल अली रज़ा, ही कोयटा बलोचिस्तान में जो है तूफ़ानी बरसात तबाही मचाई छड़ी है। मां वाके ॿुधाईंदो हलां जेको आहे त अॼु उथल जे इलाइक़ो आहे खाटा नदीअ में जेको आहे त 37 जेको आहे त पोरियत हुते नदी वहण सबबि जेको आहे त फाथल आहिनि। हिन वक़्तु जेको आहे त हुते उहे 37 जेको आहे त पोरियत फाथल आहिनि। उन्हनि जो जेको तालुक़ आहे उहो सिंध जे ज़िले सांगड़ सां ॿुधायो पियो वञे ऐं DC जेको आहे त फरहान सलमान ॿुधायो आहे जेको आहे त 37 पोरियत जेको फाथल आहिनि उन्हनि जो तालुक़ आहे उहो जेको आहे त सांगड़ सां ॿुधायो पियो वञे। उन 37 पोरियतनि जेको आहे फाथल उन्हनि जे कढण लाइ जेको आहे त रेस्क्यू जारी आहे, पर छाकाणि त रेस्क्यू उते पहुची नथो सघे। उते जेको आहे त ॿोॾि जी पाणी जेको आहे उहो तमामु ज़्यादा आहे। उन चौतरफ़ जेको आहे त उन्हनि जे घरनि तरफ़ां जेको आहे पाणी पहुची वियो आहे। उहो पाणी तमामु ऊचे दर्जे जी ॿोॾि आहे। अपडेट करण जे लाइ नाज़रीन, उथल वेझो खांटा नदी में वॾे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। ज़ोरदार बरसातुनि सबबि खुज़दार, खलात, लसबेला, नसीराबाद, गवादर, पंजगोर, तुरबत, आवरान, बारखान, बोलान ऐं कोहिलो जे मक़ामी नदियुनि में चाड़ अची वियो आहे। लसबेला वेझो वीराब नदीअ में वॾे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। ॿोॾि जे पाणी में फसुल चौपाए माल लुढ़ी वियो आहे। मुतासिरनि लड़पलाण शुरू करे छॾी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि जो ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे। ज़िले पशीन में बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 4 ॿारनि समेत 7 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ज़िले पशीन में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि फ़ौतुनि जो अंगु वधी 56 थी वियो आहे। 48 ॼणा ज़ख़्मी आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त कोयटा समेत हब ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। हब में छा सूरत आहे? इमाम बख़्श मेंगल आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आहे, असांखे जॉइन कयो आहे। इमाम बख़्श, छा सूरत आहे हब ऐं भरपासे में? जी इमाम बख़्श, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी 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 जी, छा सूरत आहे इमाम बख़्श हब ऐं भरपासे में बरसाति खां पोइ? जी असल जेको बर्फ़पात थी वियो आहे पूरो डिस्ट्रिक्ट लसबेला में थी आहे। इन खां सवाइ खुलदार ऐं विंदर उथर हर जॻह बरसाती बरसाति आहे वक़्ते वक़्ते सां। ऐं जेको वीराब नदी जेको आहे उन में पाणी जो घणो जेको आहे वहक अची रहियो आहे। इन खां बावजूदि इहो जेको वहक अची ऐं हब डैम में पहुची वेंदो। ऐं एतिरे बरसातुनि जे सिलसिले में जेको आहे हब डैम में पाणी जो 5 फुट इज़ाफ़ो बि अची वियो आहे। ऐं ईंदड़ बरसातुनि जे वक़्त में अञा बि हो सकता है नुक़सान बि थी थो सघे। जी सर। अच्छा इमाम बख़्श, छा के अहिड़ा बि रहवासी आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फाथल हुजनि? वीराब नदी में बि चाड़ अची वियो आहे, बरसाति जे सबबि नयूं बि वही आयूं आहिनि। छा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते रेस्क्यू जी ज़रूरत आहे या इंतिज़ामिया मुतहरिक ॾिसण में अचे पई उते तव्हांखे? जी वीराब जे इलाइक़े में जेको आहे रैली अची रहियो आहे ऐं उन्हनि में जेका तक़रीबन जानवरनि खे वॾो नुक़सानु थी आहे ऐं घणा माण्हू जेके नक़ल मकानी में मसरूफ़ लॻा पिया आहिनि। ऐं डिस्ट्रिक्ट लसबेला DC फ़ख़्र अहमद बुगटी अलर्ट बि जारी कई आहे ऐं तहसील इंतिज़ामिया मुकमल जेके आहे पंहिंजी कार्रवाई में लॻा पिया आहिनि। ऐं जिते जेके आहे लेविस बि पुलिस पहुची आहे ऐं SSP दोस्तनि दस्ती बि जेकी आहे पंहिंजी नफ़री हुते मोकिली छॾी आहे। ऐं तक़रीबन रेस्क्यू जे अञा जानी नुक़सानु कुझु हब में जेके 2 हादसा थी वियो आहे। हिकिड़ो टैक्सी जे अंदरि दीवार किरण सां 1 कमरा जान बाग थी वियो ऐं ॿियो जेको आहे ॻोठ में हिकिड़े शहर में छत किरण अक्रम कॉलोनी में छत किरण जे सबबि सां हिकिड़ो नंढो ॿार बि फ़ौत थी वियो। ठीकु आहे, वॾी महिरबानी इमाम बख़्श हिन वारे सां अपडेट करण जे लाइ।